बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इंसान पाण खे वॾो होशियारु सम्झंदो आहे। काफ़ी ॾींहं पहिरियां हिकिड़े दोस्त मूंखे कहाणी ॿुधाई, ॾाढो ज़ोर भरी त मुंहिंजी कहाणी तव्हां बयानु कयो। सोचां थो त बयानु कयां या न कयां, थोरी कहाणी थोरी अजीब आहे, पर वरी सोचियुमि त माहौल ते बि आहे, असां वटि शऊर बि, नाले जो शऊर बचो आहे, कहाणी ॿुधाइणु ज़रूरी आहे। हिकिड़े दोस्त ॻाल्हि कई त घर में ॾाढो बोर वेठो हुउसि। हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हुयो, उनजो वालिद साहिबु हमेशह मूंखे घुराईंदो हुयो कचहरीअ जे लाइ, ऐं मां उन ॾींहुं पंहिंजे घर में वेही बोर थियां पियो त सोचियुमि त चाचे ॾे चकर हणी अचां। उते वञां पियो त उनजे दरवाज़े ते जीअं पहुतुसि त औरतुनि जे रड़ियुनि जो आवाज़ु पियो अचे, तमामु घणियूं रड़ियूं पियूं अचनि। मुंहिंजी दिलि चयो त दरवाज़ो खड़कायां या न खड़कायां। मूंखे ईअं महसूसु पियो थिए त शायदि मुंहिंजो दोस्त पंहिंजी घरवारी खे मारे थो। वरी सोचियुमि त वञां, मतां मुंहिंजे वञण सां मसइलो को हल थिए, बहितरु आहे। पर माईअ जूं रड़ियूं तमामु घणियूं पियूं अचनि। शर्मसार बि ॾाढो पियो थियां त दरवाज़ो खड़कायां न खड़कायां। वेही सोचणु लॻुमि। न चाहींदे बि दरवाज़ो खड़कायां, मुंहिंजो दोस्त निकिरी आयो। पुछियोमांसि, छा आहे, ख़ैरु त आहे? हुन चयो, ख़ैरु आहे। यार, रोअण जो आवाज़ु थो अचे, रड़ियूं थियूं अचनि। चईं, अचु त ॿुधायां हेॾो। मूंखे जीअं घरु वठी वियो, ॾिठुमि त घर जे विरांडे में इलाही औरतूं वेठियूं आहिनि। हिकिड़ो हमराह बि फ़क़ीर टाइप जो वेठो आहे। उहो माईअ जे हिकिड़े वारनि में हथु अथसि ऐं हिकिड़े हथ में सोटी अथसि, उनखे मारे थो। मुंहिंजा त जीअं न वार ईअं उभा थी वञनि त मां त चुभण, हे त ज़ुल्म आहे, हे केरु आहे? मां उनखां पुछा कयमि, हथु वठी उनखां पुछा कयमि, केरु आहे, ख़ैरु त आहे, छो थो माई खे मारे? ॾिठुमि त माई बि हिननि जी भाॼाई, हिननि जे घर जी। हमराह खे गौर सां ॾिठुमि त हमराह खे सुञाणे न सघियुमि त हे केरु आहे। विरांडे जे वेझे वियुमि त ॾिठुमि त उन औरत खे जंहिंखे मार मिले थी त उनजो भाउ बि नंढो वेठो आहे, उनजी माउ बि वेठी आहे, उनजी भेण वेठी आहे, घर जा ॿिया भाती बि वेठा आहिनि। मूंखे उन वेहण लाइ चयो। मां चयो त यार मां कमरे में वेहंदुसि। कमरे में जीअं वञी वेठुसि त उहो चाचो जेको हुयो, जंहिंसां मां कचहरी करणु अक्सर वेंदो हुउसि, त उहो बि अंदरि आयो। मां उन खां पुछा कयो, चाचा छा मसइलो आहे, ख़ैरु त आहे? हुन चयो, भाउ ख़ैरु आहे, हिन मुंहिंजी नुंहं खे जिन थियो आहे। छा? पोइ साल साल में थींदो अथसि, बसि इहो मोचड़ेकारी थींदी आहे, बसि वरी कॾहिं कलंदर जी ज़ियारत ते, कॾहिं कंहिं पीर फ़क़ीर जी ज़ियारत ते, वरी इहो फ़क़ीर अची पढ़ी वेंदो अथसि वरी। मां चयो, चाचा उहो त मोचड़ा थो हणेसि, फ़क़ीर केॾांहुं जो आहे इहो, हे त हिनखे कुटे थो। चइबो, बाबा जिन आहे, हाणे जिन खे त हाणे को फ़क़ीर सिधो करे सघे थो न। बहरहाल मां हिननि जी ॻाल्हि खे सॼी खे सम्झी वियुसि। ही माना सफ़ा वता बीठा आहिनि। मां हुन खां पुछा कयुमि, चाचा इहो घणो वठंदो आहे? चइबो, बाबा वठंदो आहे 4000, 3500 बि वठंदो आहे, कपिड़ा बि वठंदो आहे। पर माईअ खे वारनि खां वठी कुटे वटे चंबा आहियूं, 3500 4000 वतियूं, इहो थो वञे। बहरहाल मुंहिंजे पेट में हुन घर जो नीमक हुयो। मां चाहियां पियो त मसइलो हल थिए। मां चाचे खे चयो, चाचा मां कॉलेज में इनजो जेको आहे त डिग्री कई आहे हिकिड़ी। चइबो, छाजी? मां चयो, हिन जिन कढण जी। मां हुनखे ईअं ई मड़ी चई छॾियो। चयो, हा तोखे ॼाण आहे? चयो, हा मूंखे त आहे, को मसइलो ई कोन्हे, मां हिन भाॼाई जो जिन मिंट कढी सघां थो। मां चयो, तूं फ़क़ीर खे इजाज़त ॾे, भले वञे, मां सेटिंग करे थो ॾियांव। हा भाउ, हीअ फ़क़ीर खे वञी न चयो, फ़क़ीर तूं वञ। हाणे फ़क़ीर खे हिननि पैसा वैसा ॾेई फ़क़ीर खे हिननि मोकिले छॾियो। मां हुनजे मथे ते वञी रओ बि रखियो। उनखे चयईं, वधी तूं हाणे मिटी विटी थोरो छंडियो। जीअं वारनि में मिटी बिटी फ़क़ीर विधी, मां उनखे पाणी बि पोइ सूरत दम करे उनखे पीआरियो। ऐं उनखां पोइ उन अधीअ खे चयो त खट ते वियो, मूंखे थोरो हाल वाल ॾियो, त तव्हांखे महसूसु छा थो थिए? त मां उनखे चयो, सॼी हक़ीक़त मूंखे ॿुधाए। उन जेको कुझु मूंखे ॿुधायो, मूं चयो, अधी तुंहिंजो मसइलो हल थी वियो, तूं सिर्फ़ु असांखे हिकिड़ी चांहि पीआर। उहा औरत जॾहिं चांहि खणी आई, चांहि असांखे ॾेई वापसि हली वई, त मां चाचे खे चयो, मां चाचा तोखे सच ॿुधायां? चई, ॿुधाए। चई, तूं पंहिंजो घरु बचाइणु चाहीं थो? चई, हा भाउ। मूं हुनखे चयो, चाचा तुंहिंजे घर में ख़तरनाक जिन आहे, हे जेको फ़क़ीर तूं वठी आया इन खां इहा पढ़ाई कोन्ह थींदी। चई, वाक़ई? मां चयो, चाचा हाणे मां तोसां ग़लति ॻाल्हि कंदुसि, हीअ तुंहिंजे घर खे बर्बादु करे छॾींदो। चई, पोइ रस्तो को हल? चई, हल सफ़ा सवलो आहे। चई, ॿुधाए। चई, फ़क़ीर जेको बि आहे न, उहो पंहिंजो घरु पाण कोन्ह राहींदो। चई, हा बिल्कुलु सही आहे। चई, पंहिंजे पुट खे ऐं हिन नुंहं खे धार करे छॾ।
जेके बि तो वटि माल मता जेको बि हिन जो हिसो आयो उनखे ॾेई हिन खे अलॻि करे छॾ। फ़क़ीर जो अलॻि घरु हूंदो, उहो पंहिंजो घरु अलॻि कॾहिं कोन ठाहींदो ऐं तव्हांजे घर खे ई बर्बादु करे छॾींदो। चई पोइ छा करिणो आहे? चई पुट खे नुंहं खे हिन खे अलॻि कर, सभु कुझु हिननि खे छॾे ॾे, आज़ादु कर हिननि खे, ऐं तव्हां वटि फ़क़ीर ज़िंदगी में कोन ईंदो। हिन चयो यार हे त वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी। चई बाबा सही आहे, पुट खे घुराई, वॾे पुट खे घुराई, पंहिंजे भाउ खे पाड़े में हुयो त उनखे बि घुराई। उनखे चई भाई हीअ में तुंहिंजी, हीअ गऊं आध्यारी आहे, इहा आध्यारी बि तूं रख, घर वारा ॾेढ जरे बि बनी इहे बि तूं रख, गाॾो बि तूं रख, हीअ ॿकरी तुंहिंजी, हे कमिरो, हीअ रोटी खानो, हे वॉशरूम, हे सभु तुंहिंजो। अॼु खां पोइ तूं कमाए पंहिंजी घरवारी खे खाराए, तूं असांखे न ॾे, असां तोखे न ॾींदासीं। हिते मां ॾिठो त कमु सॼो जेको थियणो हुयो न उहो थी वियो। किसे खे मां वधीक नथो खोलियां। उन शख़्स ॿुधायो त अॼु हुन कम खे 11 साल थिया आहिनि, उनजे घर में वरी को बि अहिड़ो फ़क़ीर जो सिस्टम कोन थियो, न वरी को उन माईअ ते जिन लथो कॾहिं बि। 11 साल थी विया आहिनि, उनजो घरु ख़ुशहाल थी वियो आहे ऐं उहे पंहिंजी ज़िंदगी इज़त सां गुज़ारनि था। कहाणी घणी आहे, हाणे हिन कहाणी खे मां शॉर्टकट कयो ऐं हिन जो मक़सदु बि तव्हां ॿुधाईंदव मूंखे, मां न ॿुधाईंदुसि। मक़सदु तव्हां सम्झी विया आहियो। तव्हां अक्सर सुठा सुठा वीडियो ॾिसो था, हलंदड़ माहौल बि ॾिसो था, जेको कुझु बि माहौल हले थो तव्हां ॾिसो था, तव्हां ॼाणूकार बि आहियो। दोस्तो, ज़िंदगीअ में हर इंसान खे ॼाण आहे, ॿियनि खे मशवरो तकिड़ो ॾींदो आहे। को बि मसइलो कंहिंसां थिए थो न, ॿियनि खे इंसानु तकिड़े में मशवरो ॾेई छॾींदो, तुंहिंजो मसइलो फलाणे हंधा हल थींदो, पर पंहिंजो मसइलो पाण हल न आहे करे सघंदो। इनखे ॿियनि जे मशवरनि जी ज़रूरत हूंदी आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे अगरि सम्झी विया आहियो त वीडियो खे वधि खां वधि शेयर बि कयो, मूंखे कमेंट्स में पंहिंजो जवाबु बि लिखी मोकिलियो त इनखे जिन छो वरी ॿीहर कोन थियो ऐं इन जो मसइलो अगरि हल थियो त ॿिया ईअं मसइलो पंहिंजो हल छो नथा कनि। 70%, 80%, 90% जेको जुगाड़ हले थो न घरनि जी जेका तबाही थिए थी, उनखे हथरादू फ़क़ीर जेके आहिनि न, उहे हथरादू फ़क़ीर तबाह कयूं बीठा आहिनि। उहो घरनि खे आबाद करणु कोन ॾींदा आहिनि। काफ़ी जेके मर्द आहिनि न शऊर वारा, उहो पंहिंजे घर खे विखरणु कोन ॾींदा आहिनि, उहे ॿियनि जे ॾटनि ते कोन हूंदा आहिनि, उहे ॿियनि जी ॻाल्हियुनि ते तकड़ में भरोसो बि न आहिनि कंदा, सभु कुझु सम्झंदा आहिनि पाण त असांखे छा करिणो आहे, असां सां मसइलो छो थियो आहे, छाजे लाइ थिए थो, इन जो मसइले जो हल कीअं कढणु खपे। परावनि दिमाग़नि ते मशवरा वठी वठी घर जो खानो ख़राबु ऐं रिश्ता बि ख़तमु थी था वञनि। ऐं रिश्ता मुहबतूं इन में जेको इंसान जी आमदनी आहे उहा सॼी ख़तमु थी वञे। हिन वीडियो खे तव्हां ज़रूरु सम्झो हूंदो, तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांखे केतिरो कमु करिणो आहे, केतिरो तव्हांखे दिमाग़ु लॻाइणो आहे, इहो तव्हां सम्झो। ॿियनि जे आसिरे ते कॾहिं बि घर न आहिनि हलंदा। मां नओं मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।